खत्म करो खत्म करो खत्म करो खत्म करो कब्जा खत्म कयो खत्म करो खत्म करो। मुख्तियार कार मिट्टी गुलाम मुस्तफा खोसो जे हुकम बावजूद चेलार लग राणा सर तराई जे डार में गौचर ऐं आसाइश वारी ज़मीन ते मंगनिया बिरादरी जे बासरनि पारां कयल मुबैना कब्ज़ा ख़ाली न थियण ख़िलाफ़ ॻोठ आकाणी जे रहवासियुनि बालचंद मेघवाड़, पूनोमल मेघवाड़, नरसोमल मेघवाड़, लखूमल मेघवाड़, बच्चूमल मेघवाड़, नियालचंद मेघवाड़, भमरोमल मेघवाड़ ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि धाईंदे चयो त बाबा ये राणसर डार में जो गौचर है, ये गौचर है उहे में असे 100 घर असे सजो गोठ अखाणी वासी ये सजो कहना कहना ये तो न बेसो असा जे बेसो तो आए होए अबे आए बेसो असा पासे महीना ये कौन बेसिन गया बेसी में मगरिया साडोर साडोर तपे उहे काटे हमीर तपे में न भले भले उद हरो भरो आए असा घस मथे असा बनीर वाट मथे बैठा है हाले हाले हमें मुख्तार कर आयो मुख्तार कर टेरी में आई टपर खजन था छो कौन था खजन हाँ है को तरीको को आए कि ना आई कौन सुप ठुप आई कौन तो असे हलिया वञो के बे पासे पे केडा वञो असे अखाणी असा जुल्म पियो सदा केरे ला ही था करे मगरिया है कब्जो करे छडियो बनी है कल्ट्री है ओ ऊपर दे यकी करे छडी है 30 एकड़ आई ऊपर दे करो आई कौन बनी उते भी ना उलान पासे करे छडी ठीक कर छाजे ले करी है केड़ी उते बनी है गौचर है राणसर है तला है सजी पासे तो तपे जो है तला है को हिते को कहीं ना है वेरता हरो मरो जो वेर तो रे शहर घणो पियो है शहर में थी भाई चलार में ये तो कौन है असां एप्लीकेशन ॾिनो मुख्तियार कार खे ही राणसर तराई जा जेके गौचर कब्ज़ा आहिनि ख़ाली कराए ॾिना वञनि उन्हनि एप्लीकेशन दाख़िल करे मुख्तियार कार साहिब चढ़ी हिते आया हुआ उन्हनि हिननि खे सख़्तु मना कई पर मना करण जे विचां बि हू कब्ज़ा पंहिंजा ख़ाली नथा कनि केरा हू मंगरिया आहिनि सांडोर जा अच्छा ऐं महिरबानी करे असीं मुख्तियार कार खे वरी बि चऊं था त असांजा इहे कब्ज़ा ख़ाली कराए गौचर ख़ाली कराए ॾिनो वञे। राणासर तराई रे पासे में कब्जो मंगरी करियो है ये हला अपील था करा मुख्तार कार ला तो मेहरबानी करे कब्जो खाली कराओ ऐं मुख्तार कार आप ॻाल्हाए गयो तो के टंडे में कब्जो खाली थी से वो केरला कोने थियो ने ये में कौन गॾे केरो ये हथ है तो ये कब्जो खाली कराए जाए असे गरीब जा लॾे बीजे हथ बेसा ऐं जा असन कब्जो खाली कराए ॾियो। मुंहिंजो नालो नरसो आहे असां अॼु तराई ते ई कब्ज़ो मंगरनि कयो आहे इहो मुख्तार कार साहिबु आयो हो ऐं इहो ॾिसो सरज़मीन ॾिसी ऐं असांखे चयो त हीअ 2 ॾींहं में 2 ॾींहंनि जी मोहलत आहे इन मंगरिया कब्ज़ो ख़ाली कंदा ऐं न त सिरूं खणाए ऐं थाणे में रखंदुसि उहो कमु ते अमल न थियो। सरकार के एप्लीकेशन नहीं मुख्तार सरजमीन ते आयो असांजे चई वियो त मंगरियुनि जा कब्ज़ा ख़ाली थींदा असीं अञा 12 ॾींहं थिया आहिनि 13 ॾींहं थिया आहिनि अञा कब्ज़ा ख़ाली कोन थिया आहिनि मंगरिया वरी कमु चालू कनि था महिरबानी करे राणासर जे डोर जा कब्ज़ा ख़ाली करायो गौचर थिए ऐं बनियूं जी इन पासे वारियूं इन्हनि जी सर्वे थिए हिते कब्ज़ा थिया आहिनि मंगरनि जा हीअ असांजे घर जे भरिसां असांजी बनी आहे संधी ऐं उन्हनि जी बि बनी आहे पर उन्हनि जी बनी जेको आहे हींअर जेको कब्ज़ो करे वेठा आहे हू आहे जेको कल्टर ज़मीन आहे उनजी सर्वे बनी जेको आहे उभरंदे आहे मगर हिते मुख्तार कार साहिबु आयो असांखे चयईं त बाबा सुभाणे में इहो माल सभु खणंदा जे न खणई त सुभाणे परे ॾिजे ऐं पुलिस वठी इहो सॼो अव्हांखे कब्ज़ो ख़ाली कराए ऐं इहा मटीरियल जेको आहे थाणे जे हवाले थींदो उहो अञा ताईं इहा शइ न निकिरी आहे हाणे हुन में अलाए हिननि जा कंहिंजा हथ आहिनि या न आहिनि उहो त मालिक ॼाणे इहो अञा जो फ़ैसिलो को न थियो अञा का सरज़मीन ते का शइ कब्ज़ो आहे जेको ख़ाली न थियो आहे अञा ताईं बि उन्हनि जी जेको थोरी थोरी अदावत शुरू आहे ठीकु आहे उन जे करे असांजी इहा अपील आहे रेवन्यू खाते खे कहीं MP के कोन था चऊं न के कहीं ॿिए खे था चऊं रेवन्यू खातो इहो ज़मीन ख़ाली कराए सघे थो ऐं विहारे बि सघे थो हाणे जेका उन्हनि जी मर्ज़ी असांजी इहा अपील आहे मुख्तार कार साहिबु कया आहे DC साहिबु कया आहे AC साहिबु कया आहे असांजी मञनि या न मञनि इन्हनि जी मर्ज़ी। ॻोठाणनि ज़िले तरपारकर जे रेवेन्यू अमलदारनि खां मुतालबो कयो त राणासर तराई जे डार में मंगरिया बिरादरी जे बासरनि पारां गौचर ऐं आसाइश वारी ज़मीन ते कयल मुबैना कब्ज़ा हिकदमि ख़ाली कराए असां मक़ामी रहवासियुनि सां इंसाफ़ कयो वञे ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। खत्म करो खत्म करो खत्म करो खत्म करो
कयो खत्म करो